अस्सलाम वालेकुम दोस्तों। सुर आसा जो बैत सजणनि जे नाम कंदासीं। लतीफ़ साईं फरमायो, वञनि में विसाल जी तांका कानी पा, दो बीनियाई दूर करे मार्फत मलाए, सुपेरियां जे सूंह में रुखनू कोम पा, सुपेरियां जे सूंह में रुखनू कोम रहा, अख अशद चाह त मुसलमानी वाणी। बैत जे ॾुखियनि लफ़्ज़नि तरफ़ अचूं। वनियूं अखियुनि जूं माणकियूं, उन्हनि खे वनियूं चइबो आहे। विसाल माना मेलाप, प्रेम करण वारनि जो। कानी अखियुनि में सुरवूं पाइण वारी कानी। दूबीनियाई माना ॿ ॾिसण वारी हालत, ॿियाई, उनखे ॿियाई बि चइबो। जंहिंजे अंदर में ॿियाई आहे माना उहो पंहिंजे उनखे जेको आहे सो इन हालत में जेका इहा मरफ़त न मिली सघंदी। मरफ़त वॾी ॼाण, ख़ुदा शनासी, सूफ़ियनि जी मंज़िल। चौथीं अशद, कलमे शहादत जो पहिरियों लफ़्ज़। सॼणो लतीफ़ साईं जे जिन हिन बैत में सूफ़ियत जी राह ते हलंदड़ सचे सालिक खे हिदायत था कनि त तूं जेकॾहिं पंहिंजे महबूब जान जे मालिक अल्लाह रब्बुल आलमीन सां विसाल चाहीं थो त सभ खां पहिरीं पंहिंजी अखियुनि में उन ई सुरमे जी कानी पाए, जंहिंसां तुंहिंजी ॿ ॾिसण वारी हालत ऐं आदत खां तोखे छुटकारो मिले। हिते दोबीनियाई मां मुराद आहे त पंहिंजे हुअण, पंहिंजी अना आऊं पणे खां परहेज़ करणु, पासो करणु, पंहिंजे नफ़्स ऐं हुअण वारी हालत खे तर्क करण खां सवाइ हक़ जी राह न आहे मिलंदी। ऐं तॾहिं तूं मरफ़त ऐं अरफ़ान वारी मंज़िल माणण जे लाइक़ु थी सघंदे, जॾहिं तूं पाण मां ॿियाई कढंदे, पाणपणो कढंदे। यादि रख, सुपरीअ जे सूंहं आॾो का बि रुकावट रहण न ॾे ऐं सालिक। ऐं इन करे पहिरीं त तोमां दोबीनियाई यानी पाणपणो ख़तमु थिए ऐं हक़ीक़ी मुस्लमानी माणण लाइ अशहद यानी ख़ुदा जे हिकिड़ाई ऐं वहदत जी शाहिदी ई वाहिद ज़रियो आहे। ऐं तूं उन में किथे बि नाहीं। उन वहदत वारी ज़ात में सिर्फ़ु उहा ई ज़ात आहे। ख़ुशि। अस्सलाम वालेकुम।